लगे पे तो मुझसे प्यार करती करे। मुसाफिर करे लबे के साथ कर दिया। हाँ मुसाफिर करे लबे के साथ कर दिया। और ये सब हाँ कंटिन्यू कर दो। अरे मुझसे करे लगे के चुप न तो करे अरे चपा कुकुड़ कुकुड़ रड़ी करे व्यक्ति नहीं बरो मदद रेडी। अरे मुझसे प्यार कर दिया अरे बेके से प्यार कर दिया। जानो उस तरफ क्या बात कर रहे हो, इधर मेरे तरफ देखो। आज क्या छा सोचींदो मां हमेशा मूंसां ईअं ई थींदो आहे जंहिंसां प्यार कंदो आहे ॿिए सां कजे। छा सोचींदुमि मां हमेशा मूंसां ईअं ई थींदो आहे जंहिंसां प्यार कयुमि वो ॿिए कंहिंसां प्यार कंदी आहे। जानू मुझे तो सिर्फ ये बताओ जिससे प्यार करते हो तो इजहार कैसे करूं? अल्लाह मैं मरूं ठरूं क्या करूं? अल्लाह सही अगेन हाँ हाँ ओके अल्लाह सही अरे मैं मरूं अरे मैं वरी ठरूं मां छा ॿुधायां चरी तूं अॼु ई कारो मो कई वेठी मुंहिंजो कहिड़ो ॾोह मां तोखे छा ॿुधायां। मां छा जुमिलो ॾेई वञे अचे प्यार जूं ॻाल्हियूं थियूं हलनि तोखे लॻे थो कोड़ो पवंदो। हिनमहिल जे ॻाल्हाए न त पोइ चइजांइ भला हाणे ठाहे वञ जुमिले खे। मां छा ॿुधायां तूं अॻु ई कारो मो करे मुंहिंजो वरी मूंखां थी पुछी अगले मुंहिंजो कारो मुंहुं कयो वेठी आहे। करे वरी मूंखां थी पुछी। अरे मां छा ॿुधायां चरी अॻु में मुंहिंजो कारो मुंहुं करे वरी मूंखां ई पुछा पई थी करी। जानू समझो मुझे तुम्हारी मदद की जरूरत है। वाह माई ॼण को अन्न जी पूरी लाहिणी आहे जो मां तुंहिंजी हाँ अन्न जी ॿोरी लाहिणी आहे मां तुंहिंजी मदद कयां। वाह माई ॼण का अन्न जी ॿोरी लहणी आहे न जो मां तुंहिंजी मदद कयां। अब इस गधे को मैं कैसे समझाऊं तो चिड़ थी वठे हाणे सॼी ॻाल्हि। हाणे तूं परते थी मों करे छा थी ॻाल्हि तूं हाणे तूं परे मों करे ॻाल्हि छो थी ॾी? ये जवाब हा हलिया 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 ये जवाब हाणे तूं परते मों करे ॻाल्हि छो थी ॾी? सिधो वञी हुनखे चओ न। अरे तू परते मुंह करे गालियों छो थी दी सिद्धो वही उनके चो न। ठीक है तुम बोल रहे हो तो मैं उससे प्यार करती हूँ। हाँ ये सिद्धो वञी चवीस। हाँ सही है सिद्धो वही उनके चो। बोल तो रही तो मुझे तुमसे प्यार है। आई लव यू। हाँ मूसा हाँ मूसा हाँ हाँ तुमसे या अल्लाह मुझा भाग। अल्लाह सही मुझा भाग का था खोलिया थई एड़ी एड़ी सोनी छोकरी मूसा प्यार थी करे। जानो मैं तुमसे प्यार कर शादी करना चाहूँ। अल्लाह मैं क्या करूँ शादी? अल्लाह भी उस्ताद हैं। अरे तू तो चुप कर लूसी क्यों डायलॉग केड़ो है लूसी सारे से यार अल्लाह मूसा प्यार कर लिया मूसा शादी कर लिया पर किते छड़े तो नहीं दिया। अरे चुप ना तो करे प्यार जो गाली पे तू लानती रे। क्यों अल्लाह सच में मूसा प्यार कर दिया यकीन को तो अचे किथे मुखे छड़े तो कोई भी दिए ना चंबुआन तो चुप करे भी ओके जियो हेलो तू शादी से इजहार कैसे करूं? बताओ ना थोड़ा मुझे। थोड़ा बताओ ना। मां छा ॿुधायां तो फिर भी कारो मो कयो वेठी मुझे जानू समझो मुझे तुम्हारी मदद की जरूरत है। जानो मेरी बात को समझो मुझे तुम्हारी मदद की जरूरत है। वाह माई वाह ॼणे हिकिड़ी मौका असांजो छो मां तुंहिंजी मदद कयां। अब इस गधे को कैसे समझाऊं? मन में आ हाँ अच्छा ये करे में ना चाहिए वञे विस्पर में थोरो ॻाल्हा। अब इस गद्दे को कैसे समझाऊं? अब इस गधे को कैसे समझाऊं? अच्छा बोलते किए जैसे मने का ख्याल में हाँ हाँ अच्छा अब इस गधे को कैसे समझाऊं? हाँ तू पर्दे में होकर गाली दी छा सिद्धो वही चली थी ना मैं तुमसे प्यार करता हूँ।
बोल तो रही हूँ कि मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ। हाँ ये मुझे तो नहीं किया। अरे बोल तो रही हूँ कि मैं तुमसे प्यार करती हूँ। आई लव यू, आई लव यू। हाँ तो फिर बोल तो रही हूँ कि मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ। आई लव यू, आई लव यू। हाँ हाँ मूसा। हाँ हाँ तुमसे। हाँ हाँ तुमसे। या अल्लाह मुझे तो भाग बोलिया। हाँ जानू मैं तुमसे प्यार करती हूँ और मैं तुमसे ना शादी करना चाहती हूँ। हाँ जानू, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ और मैं तुमसे शादी भी करना चाहती हूँ। मुझे ये गांव में रहना बहुत अच्छा लगता है और सारी जिंदगी में यहाँ रहूँ। मुझे गांव में रहना बहुत अच्छा लगता है। मुझे गांव में रहना बहुत अच्छा लगता है। सारी हद तक कैसे? ना ना हाँ ना मथे आ फ्रेम ठीक मथे। है। मुझे गांव में रहना अच्छा लगता है और मेरा दिल कहता है मैं सारी जिंदगी यहाँ रहूँ। जानो जानो मुझे आपका गांव बहुत अच्छा जी। हम सफर मैं कुछ समझी नहीं। इन्हें मुख्य तो सारी गाल करनी है। हाँ हाँ बोलो तुम मुमल क्या बात कर रहा जाती है? हाँ जी मुमल बोलो क्या बात करनी है। ये जो मुझे शॉट है ना जानू हाथे से पसंद नहीं है वो तो कितना ढो पसंद कर दो साथ तू बोल के पसंद कर दिया है। नहीं 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 लेकिन थोड़ा थोड़ा मैं अच्छा फ्रेंड्स थोड़ा थोड़ा नहीं नहीं लेकिन थोड़ा थोड़ा मैं नहीं तो लेकिन थोड़ा थोड़ा जितना जैसे चुटकी हो जैसे जब बंदा ना मैं नहीं नहीं थोड़ा मैं नहीं लेकिन थोड़ा थोड़ा। ओके इना मुझे सोच ॾाढो भलो आहे असां मोहबत कंदो आहे चाचे सां ॻाल्हि कयां तूं थोरो शर्माईंदी रहो वरी राति ते ज़बान ते खणी मां इहो शर्माईंदी आहे थोरो ये कर हेड करे वञा न मला सकी थी हिते हा अहिड़े हिसाब सां शर्माईंदी त खिलंदी। हा शर्माईंदी माना मां ॻाल्हि पकी सम्झां न हुनखे ॾिस वरी हुनखे। वठी आ जानू 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 कहिड़ा माशूक? ली ॻाल्हि कर ना दी मुमल मां सम्झो न आहियां। इहो तूं हिन पाण ॿुधाईंदी मां हलां तरी कबा बि हॾी न थियां त भलो असीं थोरो ख़ुशि थी वई वरी मूं महिल वॾी बि साम्हूं ॾिसी करे भई ओके ठीकु आहे हिनखे चवंदा हिन छा ॻाल्हि आहे मूंखे बि थोरो ॿुधाए ना ओ ॾिसी कयो छा ॻाल्हि आहे अगेन अगेन। ॾिसी हा ना छा ॻाल्हि आहे भला मूंखे त ॿुधाए। जानू मैं एक लड़के से प्यार करती हूँ। अल्लाह लगे पे तो ये मुंह सा प्यार नहीं थी। जानू उस तरफ मुंह इस तरह ये चाहिए कुकुर क्या गड़िया सुना? कर रहा है। हाँ चाहिए हाँ ओके ओके हलो। जानू उस तरफ मुंह करके क्या बोल रहे हो? इस तरफ मुंह करके बताओ ना। हाँ सोची मां हमेशह मूंसां ईअं थींदो आहे मां जंहिंसां प्यार कंदो आहियां ॿिए सां कंदी आहे असुल में ओके कांवर जी छो ख़ैर त आहे न तोखे असां मां का तकलीफ़ पहुती आहे छा अञा त वरी शादी करणी थोरो आहे ॾेढो लुक ॾिजांसि पोइ हिते हाँ? हुनखे हे या छोकिरे सिलसिलो कीअं थी करी चईसि कावड़ छा थियो ख़ैर त आहे? हीअ छोकिरी बीठी अथई फ्रेम में इहा हिते हाणे पहिरियां हुन सां ॻाल्हाए पोइ वरी पोइ हिन हिनखे हा हा कावड़ छा जी कावड़ सोट इना खैर त आहे? तुमको भला इधर घर में कोई तकलीफ वकलीफ हुआ है क्या? हितां खणी अञा असांखे शादी करणी आहे पंहिंजो घर वसाइणो ईअं क्या मतिलबु न कर अञा त असांखे शादी करणी आहे घर वसाइणो आहे नंढड़ा नंढड़ा 25 30 बचड़ा करणा आहिनि काॾे थी वञी हिन महिल ओके सफ़ा ॿार खपनि ई कोन तोखे 25 30 पंहिंजो खैर करे घर में को ज़िलज़िलो आयो आहे छा? छा थियो आहे दी उमल?
काॾे थी वञे हिन सौट ख़ैर त आहे थियो छा आहे आवाज़ वञे पती निकिरो ना छा ॻाल्हि आहे मूंखे बि त ॿुधा हिन